बाद फ़क़द क़ाल सुब्हानहु व तआला बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन सलावत पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। मेरे भी तमाम बीमारन जी सेहत याबी मफरूजन जे कर्ज कुशादगी फर्ज के अदा करने के वास्ते बाबा जे बुलंद सलावत अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। मौला इमाम अली अलैहिस्सलाम का के पूछा कई त मौला मुझे वजूद जे लाए का नसीहत कर। वाह वाह अल्लाह। मौला जन फरमान था बंदे खुदा बक मकर जिंदगी में जलील न थी। वाह वाह। मौला केड़ा इमाम अलैहिस्सलाम जन फरमान था जॾहिं दुनिया हिमायत करई त तकब्बुर न कजा। हां जॾहिं हिमायत करई तकब्बुर न कजा। जॾहिं मुखालफत करई सब्र कजा। वाह वाह। मौला गाल समझ में नथी अचे मुखालिफत ते सब्र हिमायत ते तकब्बुर न। मौला जन फरमान था तकब्बुर करण वारन खे अल्लाह एड़ो जलील कयो आ हिते भी जलील कयो आ इला क़ियाम यौमल क़ियामत क़यामत ताईं अल्लाह उन्हनि खे जलील कयो आ। अल्लाह फिरौन खे पैसा ॾिना तख़्त ॾिनई लेकिन अल्लाह उनखे अहिड़ो ज़लील कयो जो हिते बि ज़लील हुते बि ज़लील। तवजो कजो सलवात पढ़ंदा बुलंद आवाज़ अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व मौला नसीहत तकब्बुर न कयो ऐं सब्र कयो। मौला सब्र इमाम अलैहिस्सलाम जन फरमाइन था अल्लाह एॾो करीम आ अल्लाह एॾो आदिल आ मुखालिफत जे हूंदे अगर सब्र कंदे हू आदिल आहे तुंहिंजे मुखालिफन खां तुंहिंजी हिमायत न कराए त हू रहमान ई न आहे। वाह वाह हू रहमान ई न छो त हू मालिक आहे न करीम आहे। हू ॼाणे थो मुंहिंजो बंदो मुंहिंजो इंसान मुंहिंजो बानो बारहा मक़ामनि ते अल्लाह हर मक़ाम ते चयो आहे त मां पंहिंजा हुकूक माफ़ करे सघां थो मां करीम आहियां लेकिन बानी जा हक़ न माफ़ कयां। वाह वाह आहे ई माफ़ी न। मां रिवायत पढ़ी आहे त पैगंबर इस्लाम सल्लल्लाहु अलैहि अल्लाहुम्मा वसल्लम सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। सोहणो जॾहिं मेराज ते वियो कुझु माण्हू हा जेके ऊंधा टंगिया पिया। नबी अंबिया असां तव्हांजो अक़ीदो आहे त नबी ॼाणे थो हर शइ खे असां ताईं मैसेज पहुचाइण जे लाइ मौला पुछा कई त आए जिब्रील ॾस त सयूं ही भला जेके ऊंधा टंगिया पिया आहिनि इहे छाजे करे। जिब्रील चए थो त अल्लाह जा नबी हे उहे माण्हू आहिनि जिन ॿियनि जा हक़ गज़ब कया ही उहे माण्हू आहिनि जेके पाड़े वारनि खे तकलीफ़ूं ॾींदा हुआ। मासूम फरमाईंदा जंहिं बि पंहिंजे पाड़े वारे खे तकलीफ़ ॾिनी पाड़े वारे खे रंजायो मासूम फरमाईंदा अल्लाह उन जे चेहरे मां नूरानियत खसे छॾी। ऐं मौला जन फरमाइनि था जेको बि मन पाड़े वारनि सां हुस्न इख़लाक़ न हलंदो क़यामत वारे ॾहाड़े उन्हनि जे चेहरे ते मासी न हिकिड़ो आबिद आहे इबादत गुज़ार वॾी इबादत थो करे अल्लाह जी हर मोड़ ते ऐं तस्बीह खणी खणी हथनि में तस्बीह जा निशान पइजी विया अथसि। सजदा एॾा थो करे जो सजदनि जा निशान दिया ऐं जॾहिं हू एॾी इबादत कयईं हज़रत मूसा अल्लाह जे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो ॾिठो चई ही त एॾो वॾो आबिद आहे वॾो इबादत गुज़ार आहे ही अल्लाह जो पहुतल वली आहे। करीब बनी करे चई ओ आबिद इबादत गुज़ार छा हाल आहे। अल्लाह जा नबी मुझे ख़ैर आहे बस मसरूफ़ आहियां अल्लाह जी इबादत में। हाणे आबिद अहिड़ो जो फरिश्ता पखियुनि जी शिकिल में सीने ते वेही करे कुझु न कुझु दाणो पाणी खाराइनि पिया छो त हू इबादत जे करे एॾो अलील थी वियो। इबादत जे करे एॾो अलील थी वियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे ईअं न चयईं त अल्लाह जा नबी छा मां जन्नत में वेंदुसि इहो न पुछा कयईं बसि एतिरो पुछा कयईं अल्लाह जा नबी अल्लाह ॾे वञी थो पियो
तां पुछा करण जे लाइ वयो पुछा कई परवरदिगारा ही त वॾो आबिद आहे इबादत गुज़ारा तुंहिंजा मुक़रब फरिश्ता हुन जी ख़िदमत था करनि पिया छा वाक़िअन हिन जो को पाड़ेसिरी आहे जन्नत में अलाह जी आवाज़ थी अचे ऐं मूसा नबी यादि कर हिन खे ही बंदो जन्नत में ई न वेंदो त हिन जे लाइ पाड़े वारो केरु जन्नत में ई न वेंदो त पाड़े वारो छा हूंदो मालिक कहिड़ो ॾोह अथसि चई ॾोह वञी पाण खां पुछियोसि आयो अलाह जो नबी पुछा कयईं त ऐं बंदे ख़ुदा तूं त वॾो आबिद आहीं परहेज़गार आहीं इबादत गुज़ार आहीं तो जहिड़ो को आबिद न आहे तस्बीह थो पढ़े तस्बीह जा हथनि ते निशान बणिजी विया अथई पेशानी ते निशान बणिजी विया अथई एॾो आबिद आहे लेकिन दस्त सयूं मालिक हाणे नियापो त अलाह जो अथसि न चएसो त बंदे ख़ुदा तूं इबादत बि कई आहे लेकिन जन्नत में कोन वेंदे जन्नत में कोन वेंदे तवजो आहे अलाह जा सलवात पढ़ो मोहम्मद वरी भी सलवात पढ़ो मोहम्मद जन्नत में कोन वेंदे मालिक एॾो आबिद हाणे हिन आबिद चयो अलाह जे नबी खे पुछा कजां अलाह जे नबी खां छाजे करे हाणे हिन ॿुधायो त जेको आहे अलाह जे हिन ज़ाहिद तक़वा त कंदो इबादत कंदो ज़ाहिरी नमाज़ बि पढ़ंदो रोज़ो बि रखंदो तमामु इबादत कंदो लेकिन हिकु कोताही हस जंहिंजे करे अलाह चइबो मां जन्नत में दाख़िल न कंदोमांसि तवजो आहे मासूम फरमाइनि था इबादत करे त इबादत ते नाज़ बि न कर छा कंदो चई मां जंहिं बस्ती में रहंदो हुअसि जंहिं कबीले में रहंदो हुअसि उन कबीले में शराबी ब्याजी चोर ठग उहे माण्हू हुया इन्हनि जे करे मां हितां हिजरत करे पहाड़ ते आयुसि त मां चयो मतां इन्हनि जे करे मूं ते बि सोबत जो असर थी वञे मतां मूंखे बि का अहिड़ी नेचर तबियत थी वञे जो मां बि इन्हनि अमलनि में इन्हनि फेलनि में मसरूफ़ थी वञा इन जे करे मां इबादत ई वञी ख़ालिक जे राज़ न्याज़ में पहाड़ ते थो कयां वञी तवजो कजो पहाड़ ते जॾहिं जीअं इबादत कयां थो हाणे वियो मालिक खां पुछे थो हज़रत मूसा मालिक हिन त ॻाल्हि इहा कई अलाह जी आवाज़ ते अचे मूसा हिन पंहिंजे लाइ सोचियो मुंहिंजे बंदनि जे लाइ सोचियई न हिन पंहिंजे लाइ सोचियो मुंहिंजे बंदनि जे लाइ न सोचियई हाणे एतिरे में ई अलाह जी आवाज़ ते अचे मूसा मां बख़्शे छॾियोमांसि हाणे ही जन्नत में बि वेंदो तुंहिंजो पाड़ेसिरी बि हूंदो पुछा कई मालिक ॾस त सयूं पहिरियां चई जन्नत न वेंदो हाणे चए थो जन्नत वेंदो मूसा हाणे बि वञी पाण पुछा करेसि तवजो कजो चई हाणे बि वञी पाण पुछा करेसि जॾहिं अलाह जे नबी हुन खां पुछा कई बंदे ख़ुदा पहिरियों अलाह चए पियो न वेंदो हाणे चए थो वेंदो कयई छा चई मां दिलि ई दिलि में सोचियो मां चयो त जेके माण्हू परवरदिगारा जेके मुंहिंजी तबलीग सां माण्हू हिदायत वठनि हा माण्हू जेके तबलीग सां हिदायत वठनि हा परवरदिगारा जिन मुंहिंजे चवण ते तबलीग ते हिदायत न वरिती उन्हनि जे हिसे जो अज़ाब बि मुंहिंजे जिस्म ते आण मुंहिंजे जिस्म खे वसी करे अलाह जी आवाज़ ते चए ऐं मूसा हिन मुंहिंजे बाननि जो सोचियो मां अलाह हिन जो सोचियो ऐं मूसा हिन मुंहिंजे बाननि जे लाइ सोचियो मां अलाह हिन जे लाइ सोचियो हिन जी नियत मटिजी मुंहिंजो इरादो तब्दील थी वियो तवजो कजो हिन जी नियत तब्दील मुंहिंजो इरादो तब्दील पहिरियां मोकिलियांसि हा जहन्नुम में हाणे जहन्नुम में न मोकिलींदोमांसि छो मासूम फरमाइनि था त इन वाक़े खे मौला इमाम अली रज़ा अलैहिस्सलातु वस्सलाम मौला जिन फरमाइनि था ओ बंदे ख़ुदा इन वाक़े मां हिदायत हासिल करे शख़्स त केॾो बि आबिद हुजे इबादत गुज़ार हुजे नमाज़ी हुजे परहेज़गार हुजे लेकिन पाड़े वारनि सां हुस्न इख़लाक़ न अथसि त कंहिं कम जी इबादत कोन अथसि छो त अलाह चए थो मां पंहिंजा हुकूक माफ़ करे सघां थो लेकिन बाने जा हक़ नथो माफ़ करे सघां तवजो आहे न सलवात पढ़ो मोहम्मद यानी अल्लाह बारहा मक़ामनि ते इंसान जी हिदायत जे लाइ को न को अमल ज़रूर इंसान खे सम्झायो आहे
इंसान जॾहिं गुनाह करे थो न, इंसान जॾहिं गुनाह करे थो, गुनाह खां बाद में आवाज़ कुदरत थी अचे, ओ फरिश्तो हिन जा गुनाह अञा न लिखो, मतां सुबुह जो तौबा करे विझे, मतां रात ते तौबा करे विझे, मुंहिंजा दरवाज़ा खुलियल अथसि, मतां तौबा ताइब थी वञे। तवजो आहे? काइनात में को अहिड़ो करीम दर आहे ई न जेको जिते ख़ता बि कर त हू चए तूं अच त तोखे माफ़ करे छॾियां। माउ मसलन कंहिंसां माउ नाराज़ हुजे, माउ चवंदी न त मूं वटि हिकिड़ो दफ़ो अच त मां तोखे बख़्शे छॾियां। सोचे तो मैं इनखां वधीक तोसां मोहब्बत थो कयां, तूं अच, केॾो बि गुनाहगार हुज, तूं हिकिड़ो दफ़ो अच, घुर, मां एॾो करीम आहियां जो मुंहिंजे ॾियण में देरि न आहे, तुंहिंजे घुरण में देरि आहे। तूं घुरण तोखे नथो अचे, मूंखे ॾियणु एॾो ईंदो आहे, मां एॾो करीम आहियां। तवजो आहे या न? सलवात पढ़ो मोहम्मद वाले। ये कुछ तारीख़ जा अराइज़ हुया जेके अवां जे नज़र कयम। अॼोके उनवान सां दिल चाहे थी त जनाबे अली अकबर ते कुछ पेश कयो। अक्सर जनाबे अली अकबर जो मज़ाहिब ॿुधो वियो आहे ऐं कोशिश कंदुमि त तारीख़ जो पहलू अवां जे नज़र कयां किताबत खां हटी करे। जीअं मौला अब्बास अलमदार जनाबे इमाम अली अलैहिस्सलाम सां शबाहत रखंदा हा, तीअं ई जनाबे अली अकबर अलैहिस्सलाम इमाम रसूल खुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु यहूदी ख्वाब लधो, ख्वाब में हाणे हू परेशान हो, यहूदी वॾी रियाज़त कई यहूदी रियाज़त एतिरी कई, बारेलाहा मुंहिंजो पुटु बीमार आहे, उनखे शिफ़ा मिले। हुन रियाज़त एतिरी कई जो आलम ख्वाब में जंहिंमहिल हुन हिकु नूरानी शख़्सियत जो चेहरो ॾिठो ऐं हिन नूरानी शख़्सियत चयोसि, अए बंदे ख़ुदा, मां तुंहिंजे बिशारत खणी आयो आहियां। यहूदी आलिम पुछा थो करे, छा तूं हज़रत मूसा नबी आहे, हज़रत ईसा नबी आहे या हज़रत दाऊद नबी आहे? चई न, मां आख़िरी मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी आहियां ऐं बिशारत ॾियण आयो आहियां तोखे त तूं वञ मदीने में, मुंहिंजो नवासो हुसैन आहे, उते वञ, तुंहिंजो मसइलो हल थी वेंदो, तुंहिंजी दुआ मुस्तजाब थींदी। यहूदी आलिम उथी करे चए थो त मां वाक़ई सोच में पइजी वियुसि त वाक़ियो ख्वाब कूड़ो थी बि नथो सघे, छो त अहिड़ो नूरानी चेहरो जो अचे ख्वाब में ऐं चवे त तुंहिंजो मसइलो हल थी वेंदो, कोई शक बि नथो करे सघे। ही यहूदी चए थो मां वेंदुमि, ही ख्वाब मुंहिंजो कूड़ो न आहे, मां वेंदुमि। जॾहिं यहूदी मदीने पहुतो, पुछाईंदो पहुतो त हुसैन इब्न अली जो घर कहिड़ो आहे, त सभिनी चयो त साम्हूं इमाम हुसैन आली मक़ाम जन जो घर आहे। ऐं जॾहिं मौला जे हुज़ूर पहुता, इमाम आली मक़ाम जन जे साम्हूं आया ऐं चवण लॻा त ऐ हसीन ओ जमील, मां ख्वाब लधो त रसूल खुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे ख्वाब में आया आहिनि। इमाम आली मक़ाम जन इशारो करे फरमाइनि था, ख़ामोश थी वञ। मौला जन फरमाइनि था, ख़ुदाम खे मौला जन फरमाइनि था, ओ बंदे ख़ुदा, ग़ुलाम खे चयो मौला जन त वञ जनाब अली अकबर खे वठी आ। जॾहिं जनाब अली अकबर खे वठी आया, जनाब अली अकबर खे जंहिंमहिल वठी आया, उहो यहूदी आलिम ॾिसे थो पियो। यहूदी आलिम ॾिसी करे हवा से बाख्ता थी करे चए थो, ही केरु आहे? इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन फरमाइनि था, ही मुंहिंजो बचड़ो आहे, ही मुंहिंजो बचड़ो अली अकबर आहे। चई पोइ मां त को ख्वाब ॾिठो हो। इमाम हुसैन आली मक़ाम जन फरमाइनि था, परेशान न थी, जेको ख्वाब में ॾिठो ही उहो मुंहिंजो नानो मोहम्मद हुयो, ही मुंहिंजो पुटु अली अकबर आहे, हू बहू आहे न मुंहिंजे नाना जहिड़ो। हू यहूदी आलिम चए थो, मूंखे तुंहिंजे हुस्न और जमाल जो कसम आहे, मां हू बि ॾिठो, ही बि ॾिठो, ॿई हम शक्ल हुया, लेकिन फ़र्क़ु इहो हुयो, हू ज़ईफ़ हुयो, ही जवान हुयो। जनाब अली अकबर ऐं शुजात एतिरी, सखावत एतिरी जो अरबनि जो दस्तूर आहे। रावी चए थो अरबनि जो दस्तूर आहे त सदाईं हू पंहिंजे महिमान खाने ते घर में बाहि रोशन कंदा हुआ त को मुसाफ़िर अची करे
कुछ न कुछ असांजे दस्तरखान तो मुस्तफ़ीद थी इस्तफ़ादो हासिल करे ऐं माण्हुनि जा कुछ पहर चराग बरंदा हा रावी चए थो जनाब अली अकबर जा 24 कलाक ये चराग बरंदो रहियो 24 कलाक इन दस्तरखान ते माण्हू मुसाफ़िर ईंदा रहिया रावी चए थो त एतिरो जनाब अली अकबर जो वसी ऐं अरीज़ दस्तरखान हो जो अल्लाह हाणे उन ई बरकत सां हाणे ॾिसो रोज़ो करबला में इमाम हुसैन जो आहे रोज़ो करबला में जनाब अब्बास अलमदार अलैहिस्सलातु वस्सलाम जो आहे लेकिन अॼु बि तारीख़ तव्हांखे ईअं न रसींदी त करबला हुसैन जी नगरी अॼु बि चवंदा अली अकबर जी नगरी छो त ही अल्लाह जो वाइदो आहे हल जज़ाउल इहसान इल्लल इहसान बाने सां एहसान कर त मां तोसां एहसान कयां जनाब अली अकबर तमाम तर उम्मत खे एतिरो खारायो अल्लाह चयो मां तुंहिंजे हरम खे एतिरो वधाईंदुमि अॼु बि तुंहिंजे दस्तर